बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कानून हर मद्दा ज़ायदा के वाक़े शवद दर मुफरद मुकब्बर बदुवम जाए वक्त बिना करदन जमा अक्सा व तस्गीर आरा बवा मफ्तूहा बदल कुनंद वजूबन। अहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सामीन इकराम, गुज़श्ता सबक में असां इरशाद सर्फ़ जो सतों कानून पढ़ायोसीं, यानी इस्म फ़ाइल जो कानून पढ़ियोसीं। अॼु इंशाअल्लाह असां इरशाद सर्फ़ जो अठों कानून पढ़ंदासीं। कानून जी जेका इबारत पढ़ी सब खां पहिरियां उन जो तर्जुमो ॿुधो। तर्जुमो हीअं आहे त हर मद्दो ज़ाइदो जेको वाक़े थिए मुफ़रद मुकब्बर में ॿी जाइ ते जमा अक्सा ऐं तस्गीर जे ठहण वक़्तु उन मद्दे ज़ाइदे खे वा मफ़्तूह सां मटाइणु वाजिबु आहे। सामीन इकराम, सभ खां पहिरियां कानून जे अंदरि जेके इस्तिलाहात इस्तेमालु थिया आहिनि उन्हनि जी तशरीह कंदुसि। कानून जे अंदरि जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे मद्दा ज़ाइदा, मद्दा छा खे चइजे? असल में हर्फ़ इल्लत जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो मद्दा ॿियो लीन। घणा क़िस्म आहिनि? ॿ क़िस्म। हिकिड़ो मद्दा ॿियो लीन। मद्दा छा खे चइजे? मद्दा उहो हर्फ़ इल्लत साकिन आहे जंहिंजे माक़बल जी हरकत उनजे मुवाफ़िक़ हुजे, यानी वाव हुजे त उनजो माक़बल मज़मूम हुजे, या हुजे त उनजे माक़बल मक़सूर हुजे, अलिफ हुजे त उनजो माक़बल मफ़्तूह हुजे। मां टिनी जो हिकु ई लफ़्ज़ में मिसाल ॾेई वञा, जीअं ऊतीना। लीन छा खे चइजे? लीन उहो हर्फ़ इल्लत साकिन आहे जंहिंजे माक़बल जी हरकत उनजे मुवाफ़िक़ न हुजे, यानी उनजे मुख़ालिफ़ हुजे। जीअं मिसाल बयउन, ख़ौफ़ुन। उन खां बाद में कानून में इस्तेमालु थियो लफ़्ज़ मद्दा ज़ाइदा। ज़ाइदा उन हर्फ़ खे चइबो आहे जेको फ़ाइल इलाम कलमे जे मुक़ाबले में न हुजे, यानी हो मद्दो ज़ाइदो हुजे, फ़ाइल इलाम कलमे जे मुक़ाबले में न हुजे। हर मद्दो ज़ाइदो जेको वाक़े थिए मुफ़रद मुकब्बर में, कानून में लफ़्ज़ इस्तेमालु कई मुफ़रद। मुफ़रद यानी अहिड़ो सीगो जेको तस्निया जमा न हुजे। मुकब्बर यानी अहिड़ो सीगो जंहिंजी तस्गीर ठाहे सघिजे, यानी जेको तस्गीर जी सलाहियत रखे, उनखे चइबो आहे मुकब्बर। हर मद्दो ज़ाइदो जेको वाक़े थिए मुफ़रद मुकब्बर में ॿी जाइ ते त जमा अक्सा ऐं तस्गीर जे ठहण वक़्तु उनखे वा मफ़्तूह सां मटाइणु वाजिबु आहे। हाणे जमा अक्सा छा आहे? जमा अक्सा उहो जमा मुकसर आहे जंहिंखां पोइ ॿियो जमा न ठही सघे। जे मिसाल तौरु ॾिसो, कौलुनि जो जमा छा आहे? अक़वालुन। हाणे अक़वालुनि जो वरी जमा थींदो अकावील, पर अकावील अहिड़ो जमा आहे जंहिंखां पोइ ॿियो जमा नथो ठही सघे, त इन अकावील खे चइबो आहे जमा अक्सा। जमा अक्सा जा ॿिया बि नाला आहिनि, जीअं जमा मुंतहल जुमू ऐं जमा मना सर्फ़, जमा ग़ैर मुनसर्फ़, इहे बि इन जा ई नाला आहिनि। हाणे कानून जो मुकमल जेके इस्तिलाह हुआ मां अव्हांखे सम्झाए छॾिया। हाणे अव्हांखे मां ॿुधाईंदुसि त कानून जा केतिरा हुकुम आहिनि ऐं उन जा शराइत केतिरा आहिनि। हिन कानून जो हिकिड़ो हुकुम आहे ऐं उन जे लाइ तक़रीबन 6 शर्त आहिनि। हुकुम हीअ आहे त मद्दे ज़ाइदे खे वा मफ़्तूह सां मटाइणु वाजिबु आहे, पर उन जो पहिरियों शर्त इहो आहे त मद्दो हुजे। ॿियो शर्त हीअ आहे त मद्दो ज़ाइदो हुजे। टियों शर्त हीअ आहे त मद्दो ॿी जॻह ते हुजे। चौथो शर्त आहे त उहो मद्दो मुफ़रद में हुजे। पंजो शर्त आहे त उहो मद्दो मुकब्बर में हुजे। छहों शर्त आहे त उन जो जमा अक्सा जो सीगो ठाहियो वञे। जीअं मिसाल तौरु तव्हां ॾिसो दारिबुन, त हाणे इहो वाहिद जो सीगो आहे, इन में मद्दो ॿी जॻह ते बि आयो आहे ऐं मद्दो बि आहे, छो त उनजे माक़बल जी हरकत उनजे मुवाफ़िक़ आहे, त इन जे तस्गीर जो सीगो थींदो दुवैरिबुन ऐं इन जो जमा अक्सा थींदो तवारिब। वरी ॾिसो तूमार, हाणे तूमारुनि जो जमा छा थींदो? तवामीर, ऐं इन जे तस्गीर जो सीगो छा ठहंदो? तुवैमीरुन।